नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अवां सूबो देरो खां ख़बर ॾींदाऊं। सूबो देरो लकोट चक्कर वारसू जे रवासी वज़ीर हुसैन मंगड़े जो नज़ीर जुड़ियल ऐं ॿियनि एहतजाज कंदे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त असांजे टे सूबो देरो सर्वे नंबर 529 जे 2 एकड़ ते वेसा इराज़ी ते हथियार बंदनि कब्ज़ो कयो आहे ऐं उन में असांजो कायल कणक जो फसल पुलिस एहलकार पञल मंगड़े जो सरकारी हथियार साण करे असांजे मुख़ालिफ़नि गुलाम नबी मंगड़े जो ज़फ़र उर्फ़ पीलो, गुलाम कादिर, ज़हूर, गुल हसन, ज़ाहिद साजण वारनि सां गॾिजी थ्रेशर हणाए खणी विया आहिनि। पुलिस एहलकार वर्दी ऐं सरकारी हथियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु कयो आहे, जॾहिं त ज़मीन जो रिकॉर्ड पिणु असांजो आहे। चङनि मुड़सनि बि फ़ैसिले में असांखे ज़मीन ॾियारी आहे। सूबो देरो पुलिस बाअसरनि ख़िलाफ़ क़दम न खंयो आहे। असां मिस्किन आहियूं। मुख़ालिफ़त दुरदारी रिकॉर्ड रखंदड़ असां IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खां मुतालबो था कयूं त पुलिस एहलकार ऐं ॿियनि बाअसर माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खणी ज़मीन ते कब्ज़ो ख़त्म कराए खंयल अन्न वापसी कराए तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾियारियो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।